में माना मक़सदु कहिड़ो खणी आया? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सतु साहब, मां पहिरें त तव्हांजो जाम थोराइतो आहियां, तव्हां हिते आयो मुंहिंजे लाइ मूंखां इंटरव्यू वठणु। तव्हांखे सलाम ॾींदुसि, पहिरें त सलाम पेश कंदुसि, अस्सलाम वालेकुम। अच्छा साईं, हाणे रही मुंहिंजे तारुफ़ जी ॻाल्हि। तारुफ़ थींदो आहे वॾनि सां। जेके मुंहिंजा वॾा हुआ उन्हनि मियां अब्दुल फ़ताह मुंहिंजा ॾाॾा आहिनि, उन्हनि मां हर केरु वाक़िफ़ु आहे। हिन यूसी में, हिन ज़िले में मियां अब्दुल फ़ताह मेमण केरु हो। मियां अब्दुल फ़ताह मेमण साहबनि जेको आहे अॼु असांजे विच में मौजूदु कोन्हनि, पर उन्हनि जूं ख़िदमात ज़रूरु मौजूदु आहिनि। अॼु ताईं मुंहिंजे ॾाॾे साहिबु, उन खां पोइ साईं हाजी मंज़ूर साहिबु, उहे बि असांजा वॾा आहिनि। उन्हनि दानिश मेमण साहिबु वॾियूं ख़िदमतूं पेश कयूं आहिनि ऐं आवाम उन मां बिल्कुलु वाक़िफ़ु आहे। हाणे अचूं था मूं ते, मां केरु आहियां। मां ज़िलई काउंसिल जो पहिरियों त उम्मीदवार आहियां, पर उन खां पहिरें अगरि अचिजे, मां पाण हिकिड़ो स्टूडेंट आहियां, वकील थियण वारो आहियां। आख़िरी साल आहे मुंहिंजो, उन खां पोइ इनशा मां वकील हूंदुसि। मुंहिंजी सियासत में अचण जो मक़सदु, जेको बुनियादी मक़सदु आहे, उहो इहो आहे कि मां आवाम खे रिलीफ ॾेई सघां। इन करे जेका असांजी आवाम आहे उन में हिकिड़ी जेका शइ आहे जंहिंजी कमी आहे, उहा शहूर तेसिताईं नथो अची सघे जेसिताईं तालीम न हुजे। ऐं तालीम खे मुंहिंजी प्रायोरिटी आहे कि मुंहिंजो पैनल तालीम खे अॻिते आणियूं, अॻिते वधायूं ऐं तिबई सहूलियात ज़ाती तौर ते जेके प्रोवाइड करे सघूं था, गवर्नमेंट जे तौर ते जेके प्रोवाइड करे सघूं था, उहे बि कयूं। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलंदुसि कि इन खां पहिरें असां तिबई सहूलियात कैंपनि जी मदद में प्रोवाइड करे चुका आहियूं। ऐं असां जेको आहे, अलाह तव्हांखे नेकी ॾे, एजुकेशन ते बि असांजो कमु कयल आहे। ऐं उन खां पोइ मुंहिंजो ज़ाती तौर ते अगरि मां अचां, मुंहिंजो पंहिंजो बि NGO सां, कुझु NGO सां वाबस्तगी रही आहे ऐं उन्हनि सां मुंहिंजो कमु कयल आहे। त मूंखे इन जी ॼाण बि आहे कि इहो कीअं थींदो आहे। इन करे ख़िदमत ख़ल्क़ जो जज़्बो मूं में अॼु खां कोन्हे, इहो मां पंहिंजे वॾनि खे ॾिठो आहे। ऐं जेके मुंहिंजा वॾा हुआ उन्हनि में इहो ख़िदमत ख़ल्क़ जो जज़्बो जिन मां मूं में बि आयो आहे। इन करे जहिड़ी हुननि राई पोखी कई आहे, मां अॼु उन जो नतीजो आहियां। अच्छा, इलाइक़े में जॾहिं तव्हां घुमियो, माण्हुनि खे ॾिठो, माण्हुनि सां मुलाक़ात कई, माण्हुनि सां मेल मिलाप कयो, माण्हुनि जे ज़हननि में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं ऐं माण्हुनि खे कहिड़ियुनि शयुनि जी माना ज़रूरत महसूसु कई, त माण्हुनि खे छा खपे ऐं माण्हुनि जी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे। माना हिन वक़्तु जॾहिं दुनिया माना जदीद तिज़ तरफ़ माना वञे पई, जदीद तालीम जे सवाल ग्लोबल विलेज जो हिकिड़ो महवर बणिजी वई आहे दुनिया, त उते असांजे इलाइक़े जा माण्हू छो माना पोइते पुठिते पियल आहिनि ऐं उन जे हवाले सां छा चवंदा? अच्छा, इहो जेको तव्हांजो सुवालु आहे ॾाढो सुठो आहे, इन जो जवाबु मां तव्हांखे ॾींदुसि। पर उन खां पहिरें मूंखे थोरो तव्हांखे ॿुधाइणु ॾियो कि माण्हू छो पुठिते आहिनि। सभिनि खां पहिरें जेका असां वटि तालीम आहे, उन में सभिनि खां वॾो मसइलो इहो आहे किथे स्कूल आहिनि, किथे न आहिनि। किथे स्कूल आहिनि त उन में उस्तादनि जी कारकर्दगी उहा न आहे जेका हुजणी खपे, पहिरीं शइ। ॿी शइ आहे, अगरि उस्तादनि जी कारकर्दगी आहे त उहा वरी एतिरी न आहे कि उहा जेके अॼु दुनिया ग्लोबलाइज़ेशन जी आहे, जीअं तव्हां चयो, उन ग्लोबलाइज़ेशन जे लेवल सां हली सघे। जॾहिं असांजा माण्हू उन ग्लोबलाइज़ेशन जी स्पीड सां कोपअप कंदा, जॾहिं उन्हनि जे अंदरि शहूर ईंदो, ऐं उहो शहूर कीअं ईंदो, उहो शहूर लीडर आणींदा, पीपल्स पार्टी जी क़यादत आणींदी। इलाही आणण जी कोशिशि कई वई आहे पीपल्स पार्टी, इलाही अलाह तव्हांखे नेकी ॾे, इलाही तरीक़े सां आणण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें अरिड़हीं तरमीमी प्रोवेंशनल ऑटोनॉमी मिली, एजुकेशन असांखे मिली वियो हेल्थ सब्जेक्ट हो, हाणे उहो प्रोविंस जो सब्जेक्ट आहे। ईअं ई जॾहिं लोकल प्लेटफॉर्म ते, जंहिंते मां बीठो आहियां, इहे त थी वॾियूं ॻाल्हियूं जेके मां पहिरें तव्हां सां कयूं। हाणे अगरि मां लोकल प्लेटफॉर्म ते अचां त लोकल प्लेटफॉर्म ते बि पीपल्स पार्टी इलाही ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, जंहिंजे अंदरि सभिनि खां वॾो अगरि मां मिसाल ॾियां त उहो आहे पीपल्स पार्टी नौकरियूं फ़राहम कयूं आहिनि क़ाबिल टीचरनि खे। पर उन्हनि क़ाबिल टीचरनि खे बि चेक एंड बैलेंस ज़रूरत हूंदी आहे, जेका चेक एंड बैलेंस लोकल बॉडी वारा जेके मेंबरान इलेक्ट थींदा आहिनि उन्हनि जी ज़िम्मेदारी हूंदी आहे। ऐं ज़रूरी माना हिकिड़ी इहा आवाम जी ज़रूरत आहे कि पढ़ियो लिखियो जेॾी महिल माण्हू लोकल लेवल ते अॻियां ईंदो त उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि टीचरनि खे उन तरीक़े सां गाइड कंदो त उहे पंहिंजी कारकर्दगी वधीक बहितर नमूने सां परफॉर्म कंदा, पर कारकर्दगी बहितर नमूने सां ॾींदा। त मां इहो हिकिड़ो बुनियादी मक़सदु रखिया आहियां कि मां इहा कारकर्दगी अॻियां करायां।
ऐं ॿी शइ आहे की आवाम जे अंदरि हिकिड़ी त इहा कमी हुई तालीम वारी। ॿी कमी तव्हांखे ॿुधायां, ॿी कमी इहा हुई की जेका असांजी आवाम आहे उन में वोकेशनल ट्रेनिंग जी कमी आहे कि उन्हनि खे ख़बर नाहे, अगरि उहे पढ़िया लिखिया बि आहिनि, कुझु पढ़िया लिखिया बि आहिनि, पर उन्हनि खे ख़बर नाहे कि इन खे इस्तेमालु करे ज़रिया माश कीअं कयो वञे। त उहा वोकेशनल ट्रेनिंग बि इंशाअल्लाह ताला मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती तौर ते मां प्रोग्राम आणण जी कोशिशि कंदुसि। उन में पीपल्स पार्टी जी बि मूंखे हिमायत शामिलु हूंदी, इन करे असांजा लीडरान आहिनि, उहे वॾा आहिनि, मौज़िज़ पार्टी आहे, शहीदनि जी पार्टी आहे, असांखे इलाही कुझु ॾिनो अथनि। त उहा ई इंशाअल्लाह असांखे मदद ॾींदी कि असां हिते वोकेशनल ट्रेनिंग जूं कैंपूं कराए सघूं, जंहिंसां असांजी आवाम खे रोज़गार जो ज़रियो मिले ऐं बेरोज़गारी ख़तमु थिए। अच्छा, इलाइक़े में हिन वक़्तु जीअं तव्हां नौजवानी जी माना सरवाणी कयो पिया, नौजवान क़यादत जी सरवाणी कयो पिया, ॿियनि नौजवाननि खे बि ॿियनि शोबनि में या ॿियनि ॻाल्हियुनि में, ॿियनि मदनि में जेका अॻिते अचणु खपे। बिल्कुलु अचणु खपे। जॾहिं नौजवान अॻियां वधंदा तॾहिं त हे आवाम अॻियां वधंदी। इन करे जेके तव्हांजा वॾा हूंदा आहिनि उहे तव्हांखे सेखारे सघंदा आहिनि। सॼी ज़िंदगी वॾा तव्हां सां गॾु न रहंदा आहिनि, उहे तव्हांखे सेखारींदा आहिनि, अॻियां आणींदा आहिनि उन हर कंहिं मैदान में, चाहे उहो सियासी हुजे, समाजी हुजे, शख़्सियाती मैदान हुजे, उहे तव्हांखे तव्हांजा वॾा अॻियां आणींदा आहिनि। उन खां पोइ मां मुंहिंजे हिसाब सां इहो फ़र्ज़ु थो सम्झां नौजवाननि जो कि उहे उन तरबियत खे इस्तेमालु करे अॻियां अचनि, वधनि, त जीअं सॼो असांजी यूसी सभिनि खां पहिरियों अॻियां वधे, उन खां पोइ असांजो ज़िलो अॻियां वधे, उन खां पोइ असांजो सूबो अॻियां वधे, पोइ असांजो पाकिस्तान अॻियां वधे। ईअं ई मुल्क माना तरक़ी करे सघे, मुल्क ईअं ई तरक़ी करे सघे थो। अच्छा, सियासत हिकिड़ो माना अॼुकल्ह जे दौर में सियासी माण्हू जेको आहे उहो माण्हुनि जे नज़र में हूंदो आहे त यार हीउ सियासी माण्हू आहे ऐं हिनखे खोड़ फ़ाइदा मिलिया हूंदा, हिनखे खोड़ शयूं मिली हूंदियूं, नलका मिलिया हूंदा ऐं हिनखे उहो साबुण मिलिया हूंदा या हिनखे इहे माना नालियूं मिलियूं हूंदियूं, इहे माण्हुनि जे ज़हननि में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। त उन हवाले सां तव्हां छा चवंदव, डेवलपमेंट जेका आहे उहा केतिरे हद ताईं माना थियणु खपे ऐं माण्हुनि खे कहिड़ी शइ डेवलप करणु खपे हिन वक़्तु? साईं, सभिनि खां पहिरें मां वरी पंहिंजी हिकिड़ी पुराणी ॻाल्हि दोहिराईंदुसि कि जेसि ताईं शहूर न ईंदो, केतिरी बि तरक़ियाती कम थी वञनि, केतिरा बि तरक़ियाती कम थी वञनि, अगरि शहूर न ईंदो न त आवाम अॻियां कोन वधंदी। तरक़ियाती कम बिल्कुलु ज़रूरी आहे। अगरि तरक़ियाती कम नथो थिए त इहा इलाही वॾी ग़लति शइ आहे। तरक़ियाती कम बिल्कुलु ज़रूरी आहे ऐं उहा त बग़ैर चए थियणो खपिजे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे कि उहा शइ थींदी बग़ैर चए। उन में कंहिं माण्हू खे मूंखे इहो कोन चवणो पवंदो कि तरक़ियाती कम कोन पियो थिए या हीअ कोन पियो थिए, हू कोन पियो थिए, तरक़ियाती कम थींदो। ऐं मुंहिंजा दरवाज़ा 24 कलाक आवाम लाइ खुलिया पिया आहिनि, हिन यूसी जी बाशऊर आवाम लाइ खुलिया पिया आहिनि, जंहिं मूंखे एॾो कुर्ब ॾिनो आहे, केॾी महिल अची मूंखां सवाल करे सघंदा ऐं मां जवाबु ॾियण लाइ वेठो आहियां, हाज़िर आहियां। ॿी शइ मां इहा ॻाल्हि कंदुसि कि तरक़ियाती कम जे अलावा बि जेके शयूं आहिनि उहे थियणियूं खपजनि, जंहिंमें तालीम थी वई, त भई सहूलियात थी वयूं, वोकेशनल ट्रेनिंग थी वई, इहे सभु थियणियूं खपजनि ऐं थींदियूं इंशाअल्लाह। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी इहे सभु शयूं थियनि। त बुनियादी माना सहूलियतूं ॾियणु बुनियादी सहूलियत, सभु बुनियादी सहूलियात ॾियणु थो चाहियां। उन खां पोइ इहे जेके शयूं आहिनि इहे मज़ीद ॾियणु थो चाहियां। तालीम थी वई, त भई सहूलियात थी वयूं, NGO जी तरफ़ खां या पीपल्स पार्टी जे तरफ़ खां कैंपूं थी वयूं, अलाह तव्हांखे नेकी ॾे, हिन जूं मेडिकल कैंपूं थी वियूं, वोकेशनल ट्रेनिंग थी वई, इहे सभु शयूं थी वयूं त असांजी आवाम अॻियां अचे। इन करे इहा अवामी चूंडे असांखे हिते विहारे थी, त असांजो बुनियादी फ़र्ज़ु आहे कि असांजी आवाम अॻियां अचे ऐं उहे सभु शयूं अवेल करे ऐं असां उन्हनि ते सुठी तरीक़े सां डिलीवरी ॾेई सघूं। इहे सिर्फ़ु मां लफ़्ज़ नथो ॻाल्हायां पियो, मां डिलीवर करण जी नियत सां आयो आहियां। इन करे ख़िदमत जीअं मुंहिंजे ख़ानदान कई आहे तीअं ई मां कंदसि ऐं कई आहे। ईअं कोन्हे कि मां ख़िदमत नाहे कई, उहा ख़िदमत सभिनि जे साम्हूं आहे। अच्छा, हिकिड़ा तव्हां वेल एजुकेटेड माण्हू आहियो, त तव्हां पंहिंजे नज़र सां सियासत खे माना छा था सम्झो हिन वक़्तु जॾहिं तव्हांजी मुखालफ़त थिए पई ऐं माण्हू खोड़ अहिड़ा बि तव्हांजे मुक़ाबले में अची विया आहिनि जेके चवनि था त जेको मियां ग़ुलाम अहमद आहे उहो नओं माण्हू आहे, नौजवान माण्हू आहे ऐं हुन मां माना असांखे माना ॾिठल ई न आहे, हुनजी माना जेका शख़्सियत त ठीकु आहे, हू माना शख़्सियत ते नथा ॻाल्हाइनि, हू तव्हांजी माना पंहिंजी ज़ातियात ते अचनि था, उन जे लाइ तव्हांजो छा माना चवणु आहे?
सभिनि खां पहिरियों त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, सियासत अगरि तव्हां मुंहिंजो नज़रियो पुछो सियासत छा आहे, सियासत ख़िदमत ख़ल्क़ आहे। ख़िदमत ख़ल्क़ न आहे त सियासत न आहे, ख़िदमत ख़ल्क़ जो जज़्बो न आहे त सियासत न आहे। हाणे अचूं त हिन ॻाल्हि ते की माण्हू चवनि था की मुंहिंजी शख़्सियात ते त कोन था ॻाल्हाइनि, लेकिन कारकर्दगी ते था ॻाल्हाइनि। अगरि मां कारकर्दगी जी मां ॻाल्हि कयां त जेके हींअर कुझु टाइम खां कैंपूं हलनि पियूं जेके असांजी तरफ़ खां आहिनि, उन में कुझु ॿिया भाइरान शामिल आहिनि, उन्हनि जे करे उहे कैंपूं हलनि पियूं। लेकिन उन्हनि कैंपुनि जे पोयां जेको सॼी दिमाग़ हो या सॼो उन जी तरफ़ उन शइ खे आणण जो या अॻियां करण जो या उन माण्हुनि खे अॻियां करण जो कि कैंपूं लॻनि या इहे सभु शयूं थियनि, इहे कंहिंजे करे थियूं? इहो माण्हुनि आवाम खे ख़बर आहे। जेके ऐं ॻाल्हियूं थियनि थियूं तव्हांजे लाइ त या ग़ुलाम अहमद जेको आहे उहो नओं माण्हू आहे या नौजवान आहे, कहिड़ी ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे, छा आहे माना इहो माण्हुनि ज़हननि में इहो छा था इहो इहो ख़ौफ़ ॿी कंहिं शइ जो न आहे, बसि इहो ख़ौफ़ आहे कि जेको आहे जो नौजवान क़यादत अॻियां न अची वञे, असां पुठिते न थी वञूं। ऐं जेको आहे नयो रतु आहे, नयूं आइडियाज़ आहिनि, नयूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिननि त कॾहिं मां कंहिंजे ख़िलाफ़ु कोन ॻाल्हाईंदुसि, न को कुझु चवंदुसि, पर उहो आवाम खे ख़बर आहे कंहिं केतिरियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि या कंहिं केतिरो कमु कयो आहे। कमु मुंहिंजो साम्हूं आहे, हींअर बि पोइ 6-7 महीननि खां मां एक्टिव हुअसि, उन खां पहिरें मां गैर हाज़िर हुअसि। बिल्कुलु उन में मुंहिंजी ग़लती तव्हां चओ न चओ, मुंहिंजी पंहिंजी तालीम आहे। मां तव्हांखे ॿुधायां पियो, जीअं मां पाण पढ़ां पियो त मूंखे पढ़ाई खे पंहिंजो टाइम ॾियणो आहे, पंहिंजी आवाम खे बि टाइम ॾियणो आहे, त उहे ॿई शयूं गॾु हलंदियूं आहिनि। मां पंहिंजो फ्यूचर कॉम्प्रोमाइज़ करे उहो आवाम खे टाइम ॾिनो, मां पंहिंजो मुस्तक़बिल दाव ते लॻाए आवाम खे टाइम ॾिनो। पोयां 7 महीना उन खां पहिरें बि ॾिनो, पर उन खां पहिरें उअं कोन ॾिनो जीअं पोइ 7 महीननि में ॾिनो। पहिरें मां जेको आहे अलाह तव्हांखे नेकी ॾे महीने में हिकिड़ो दफ़ो ईंदो हुअसि, हींअर मां जेको आहे महीने में 15 ॾींहं हिते हूंदो हुअसि। केतिरा माण्हू मां परम ईंदा आहियो त वोट ॾींदा तव्हांखे? साईं इहो त तव्हांखे कास्टिंग वारे ॾींहुं 26 तारीख़ ते इनशाला ख़बर पइजी वेंदी, ठपो तीर खे लॻंदो। ऐं इनशाला मूंखे कंहिं क़िस्म जी टेंशन या कुझु बि कोन्हे, इन करे मूंखे ख़बर आहे जीत शहीदनि जी पार्टी थी आहे, पीपल्स पार्टी थी आहे, अवाम जी जीत आहे। इन करे अवाम सां गॾु ई पीपल्स पार्टी बीठी आहे ऐं अवाम बि पीपल्स पार्टी सां गॾु बीठी आहे। इहो ॿिन्ही पासे जो रिश्तो आहे, हिकिड़े पासे जो रिश्तो न आहे। ऐं उन खां पोइ गॾ में अगरि अचूं मुंहिंजी कारकर्दगी ते ऐं शख़्सियत ते, उहा मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। त उन खां पोइ बि अगरि मां टेंशन खणां ऐं इहो कयां की अलाए छा थींदो ऐं अवाम मूं सां गॾु आहे या न आहे, उहो अवाम खे ख़बर आहे ऐं मूंखे बि ख़बर आहे की अवाम मूं सां गॾु आहे।